ताज़ो ताज़ो मूं शेख साहब जो इश्तिहार भी कोन पढ़ियो हुयुसि। स्टेज ते ख़बर पई त अलहाज इमदादुल्ला साहब जे एज़ाज़ में जो हुन महबूब मुस्तफ़ा जो शान गाईंदे गाईंदे 50 साल पूरा कया। ऐं हकीकत ही आऊं तो ॿुधायां त आऊं अलहाज इमदादुल्ला साहब जा मौलूद ॿुधी करे नात ख़्वान थियोसि। ऐं हिकिड़ो ख्वाब राज़ जो साल अॻु ॾिठल मजबूर दिल कयो त छो न हिन प्यारनि खे मां ॿुधाए छॾियां। एक साल अग में ख्वाब मुख्य नसीब थियो त अलहाज इमदादुल्ला साहब जे लाए वक्त जी बादशाह वडी महफिल लगराई आ। हर किस्म जो बाग रखरायो वियो आ ऐं उन बाग में हिकड़ी ट्रेन हलाई थी वने गोल्डन कलर जी जी ही लाइटूं दिसो पिया त काफ़ी मानुन जी आमद रफ्त दिसी करे पुछा के त केडा पिया वनो चवन पिया त अलहाज इमदादुल्ला साहब जे लाए वडो हिकड़ो प्रोग्राम सजायो वियो आहे जो इश्क़े रसूल में हु मकबूल आ। उन जे करे पूरे पाकिस्तान जा बुजुर्ग उन में सडाया विया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह उते महफिल में आऊं भी पहुतस। मूसा सफ़र में ख्वाब में दिसां पियो त अलहाज अब्दुल वाहिद जतोई साहब, अलहाज उस्ताद सुल्तान अहमद चन्ना साहब उहे आया। उहा महफिल ख्वाब वारी अज ताईं मुखां विसरी ना है। ऐं रब साईं खां दुआ थो कयां त अल्लाह साईं अलहाज इमदादुल्ला साहब जे इल्म में उम्र में इखलास में बरकत अता फरमाए ऐं वो बाबा जेड़ी शफ़क़त कंदो आहे। हींअर मुंहिंजी दिल मूंखे मजबूर कयो स्टेज तां जेका 10 मिनट हेठि लही वियुसि त 2-3 जुमला जोड़े आयुमि जेको दिल घुरियो त छो न इन गोल्डन जुबली जे हाजी साहब जे एज़ाज़ में जेको शेख अब्दुल्ला साहब ही प्रोग्राम सजायो आ त उन लाए धनी बख्श चाचड़ भी कलम के घुमायो आ। पंहिंजे मिठड़े अलहाज इमदादुल्ला जो तज़किरो फरमायो आ। दुनिया में जह जो घणो दादो आ मानू मिठो हाजी इमदादो आ। दुनिया में जह जो घणो दादो आ, दुनिया में जह जो घणो दादो आ मानू मिठो हाजी इमदादो आ। सोहणे नबी जी सनाहू थो गाए खुदा पाक उनखे अञा भी वधाए। आमीन जो सोहणे नबी जी सनाहू थो गाए खुदा पाक उनखे अञा भी वधाए। रखियो जंहिंखे रब साईं सदा शादो आ, रखियो जंहिंखे रब साईं सदा शादो आ मानू मिठो हाजी इमदादो आ। दुनिया में जंहिंजो घणो दादो आ, दुनिया में जंहिंजो घणो दादो आ मानू मिठो हाजी इमदादो आ। इल्म ऐं अमल सां नवाज़ो खुदा थसे नातुन पढ़ण में अंदाज़ो जुदा थसे। इल्म ऐं अमल सां नवाज़ो खुदा थसे नातुन पढ़ण में अंदाज़ो जुदा थसे। गमन खां मिठो मानू आज़ाद आ, गमन खां मिठो मानू आज़ाद आ मानू मिठो हाजी इमदाद आ। सोहणे नबी जी सनाहू थो गाए खुदा पाक उनखे अञा भी वधाए। आमीन जो सोहणे नबी जी सनाहू थो गाए खुदा पाक उनखे अञा भी वधाए। रखियो जंहिंखे रब साईं सदा शादो आ मानू मिठो हाजी इमदादो आ। हर साल मिठड़ो मदीने वञे थो वञी रोज़ो अतहर अखियुनि सां ॾिसे थो। हर साल मिठड़ो
मदीने वञे थो वञी रोज़ अतहर अखियुनि सां ॾिसे थो जेको इश्क अरबीअ में आबाद वा जेको इश्क अरबीअ में आबाद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा दुनिया में जंहिंजो घणो दाद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा महफिल या जलसे में जाते या ईंदो अवाम उतड़े घणो गॾु थींदो। तव्हां बि यकीनन हाजी साहब जो इश्तिहार में नालो पढ़ियो हूंदो त कराची खां कोहिस्तान खां तैयारी करे थाना बुला खान पहुता हूंदा। महफिल या जलसे में जाते अचे थो अवाम उतड़े घणो गॾु थिए थो उलमा में जंहिंजो घणो दाद वा उलमा में जंहिंजो घणो दाद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा सोहणे नबीअ जी सनाहू थो गाए खुदा पाक उनखे अञा भी वधाए रखियो जंहिंखे रब साईं सदा शाद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा 50 साल थियसि नात पढ़ंदे ऐं सोहणे नबीअ ते ई सलवात पढ़ंदे 50 साल थियसि नात पढ़ंदे ऐं सोहणे नबीअ जी सलवात पढ़ंदे पूरी कई खुदा उन जी मुराद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा दुनिया में जंहिंजो घणो दाद वा दुनिया में जंहिंजो घणो दाद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा रोज़े मां जंहिंखे प्यारो मिलियल वा जंहिंखे नबीअ जो दीदारो थियल वा अल्लाह से जाग में भी हर साल मको मदीनो पियो ॾेखारे ख्वाब में भी महबूब मुस्तफ़ा जे काफ़ी भेरा दीदार थियो आहे चओ सुभान अल्लाह रोज़े मां जंहिंखे प्यारो मिलियल वा जंहिंखे नबीअ जो दीदारो थियल वा पूरी कई खुदा उन जी मुराद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा दुनिया में जंहिंजो घणो दाद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा अल्हम्दुलिल्लाह मुझे प्यार जी बैत भी हाजी साहब सां रोज़े अतहर ते चओ सुभान अल्लाह रोज़े जे साम्हूं मूं बैत कई आ धणी बख्श सारी हकीकत कई आ रोज़े जे साम्हूं मूं बैत कई आ धणी बख्श सारी हकीकत कई आ फुल पोटे चाचड़ जो इतिहाद वा फुल पोटे चाचड़ जो इतिहाद वा फुल पोटे चाचड़ जो इतिहाद वा माण्हू मिठो हाजी इमदाद वा